अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे। जंगिन मां गुज़री अमुन थी चाहे, जंगिन मां गुज़री अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे। धराड़े थोड़ी पतन खा खाए, धराड़े थोड़ी पतन खा खाए, गऊं ऐं बकरी अमुन थी चाहे, गऊं ऐं बकरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे। नफीस परड़ा बंबोरी खोले, नफीस परड़ा बंबोरी खोले, गुलन मां उतरी अमुन थी चाहे, गुलन मां उतरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे। लगे न धाड़ो सिंधुअ मथां शल, 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 पलोई डंबरी अमुन थी चाहे, पलोई डंबरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे। नंढो वॾो पियो सुकून ॻोल्हे, नंढो वॾो पियो सुकून ॻोल्हे, जिगी ऐं बिंदरी अमुन थी चाहे, जिगी ऐं बिंदरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे। जंगिन मां गुज़री अमुन थी चाहे, जंगिन मां गुज़री अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे, अमुन जी नगरी अमुन थी चाहे। चमन चमन में छठिया मेहंदी हज़ारे मंज़र हिसाब कोने, निहार थोरो बहार गो मक्तल गाढ़ो गुलाब कोने, चयोसीं जेको चपन ते आयो, चयोसीं जेको चपन ते आयो, तरीअ ते पंहिंजी सिसी नचाए, सिरी लिकाइण ॻिची बचाइण, असां सो पढ़ियो निसाब कोने, असां सो पढ़ियो निसाब कोने। स्टेज ते वेठल सिंधी मज़दूर तहरीक जो मरकज़ी सदर मोहतरम हाजी खान समो साहब, मोहतरम ख़ालिद गंदरो साहब ऐं नई चूंडियल पार्टी सिंधी मज़दूर तहरीक जे सदर मोहतरम नूर मोहम्मद कुमार साहब, अवामी तहरीक जे ज़िले नायब सदर मोहतरम मिठा खान लाशारी साहब, असांजे सीनियर साथी मोहतरम गंवर खान ज़हूर साहब ऐं सिंधी मज़दूर तहरीक जे ज़िले जे जनरल सेक्रेटरी मोहतरम अयूब उनड़ साहब, डॉक्टर आकाश आबासी साहब, मोहतरम बिलावल लाशारी साहब, इदरीस पलीजो साहब, मारूफ खुश्क साहब, गुलाम अली ज़हूर साहब, मोहतरम अमानुल्लाह द्रोही साहब, दरिया खान ज़हूर साहब ऐं ॿिया मुंहिंजा हिन स्टेज ते वेठल ऐं हिन पिंडाल में वेठल साथियो, जीए सिंध, जीए मज़दूर तहरीक, जीए मुंहिंजो क़ाइद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब। अॼु आऊं सिंधी मज़दूर तहरीक खे मुबारकबाद ॾियां थो, जंहिं पंहिंजी कॉन्फ्रेंस करे पंहिंजी पार्टी चूंडे करे तव्हां ऐं असांजी ऐं मज़दूरनि जी अॻुवाणी जे लाइ हिकु पार्टी जोड़ी आहे ऐं उन सां गॾोगॾु अॼु 1 मई शिकागो जे शहीदनि खे सलाम पेश करण सां गॾोगॾु जेको उनवान ॾिनो आहे हिन कॉन्फ्रेंस जो उहो आहे त दरिया बचायो, ज़मीनूं बचायो ऐं मज़दूर बचायो, जे उनवान सां जेकी कॉन्फ्रेंस कई आहे उन साथियुनि खे आउं सलाम पेश करियां थो। मुंहिंजा साथियो,
अॼोके ॾींहं ते अमेरिका जी रियासत में शिकागो जे शहीदनि जेका तहरीक हलाई हुई, उहा तहरीक उन दौर में जेको मज़दूर हूंदो हुयो उन खां 12-12 कलाक ड्यूटी वरिती वेंदी हुई ऐं उन सां गॾोगॾु उनखे अजर सही कोन मिलंदो हुयो। उन नतीजे में उन्हनि जेका तहरीक शुरू कई हुई, उहा तहरीक हलंदे हलंदे 1 मई ते जेका उन्हनि शहीदनि क़ुर्बानी ॾिनी ऐं उन क़ुर्बानी खां पोइ इहो सॼी दुनिया ते कानून लागू थियो त पोइ मज़दूर जेके आहिनि उहे पहिरीं 12-12 कलाक उनखां जिन खां ड्यूटी वरिती वेंदी हुई, पोइ उन शहीदनि जी शहादत खां पोइ इहो कानून पास थियो त मज़दूर 8 ॾींहं पंहिंजे 8 कलाक जेके आहे पंहिंजी मज़दूरी कंदा ऐं उनजो उजर जेको आहे उहो सही नमूने ॾिनो वेंदो। उन शहादत खां पोयां उहा जेका तहरीक हली, पर आउं सम्झां थो त दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मज़दूरनि खे जेका अहमियत आहे थी सघे थो हुजे, पर ख़ासि करे पाण ॾिसूं था पाकिस्तान ऐं सिंध जे मज़दूर खे अॼु मोकल जो ॾींहुं आहे। सॼी दुनिया हिन ॾींहं खे जीअं दुनिया में ईदूं करे मल्हाईंदा आहिनि ईअं मल्हाइनि था, पर पाकिस्तान ऐं सिंध जे अंदरि सिंध जो जेको मज़दूर आहे अॼु बि दिहाड़ी कमाइण वियो आहे। सिंध जो मज़दूर अॼु बि रक्षो पियो हलाए। सिंध जो मज़दूर अॼु बि जेको रेती ऐं बजरी ऐं सीमेंट खणी पंहिंजो गुज़र करे थो, उनखे ख़बर आहे जॾहिं शाम जो घर वेंदुसि मुंहिंजे बच्चनि जे लाइ अटो न हूंदो, उनजे करे उनखे मज़दूरी करणी आहे। ॿिए पासे जेको सरमाएदार तबिको आहे जेको उहो अॼु मोकल पियो मल्हाए, एसियुनि में वेही उहो अॻे ऑफिसुनि में एसियुनि में वेही रहे थो, पर जेका मोकल अॼु मज़दूर जी हुजणु खपे आहे पाकिस्तान ऐं सिंध में उहो कानून अञा ताईं लाइज़ न थियो आहे। हीअ सिंधी मज़दूर तहरीक इहो मुतालबो थी करे त पाकिस्तान ऐं सिंध जे मज़दूर सां जेका वैदियत ऐं जेको ज़ुल्म आहे उहो असांजे हिन जागीरदार ऐं हिन सरमाएदार जेको तबिके कई आहे, उनजे लाइ पुरअमन नमूने सां सिंधी मज़दूर तहरीक खे ख़ासि करे तमामु वॾी जिदोजहद करणी आहे। उन पंहिंजे मज़दूर पंहिंजे भाउ खे हथ हथ में मिलाए जेकर इहो नारो हणंदासीं, दुनिया जा मज़लूम जेके मज़दूर आहिनि उहे सभु हिकु आहिनि ऐं सभु भाइर आहियूं, तॾहिं पहिरीं कामयाबी थींदी। मुंहिंजा साथियो, पाण मुसलसिल जिदोजहद में रहिया आहियूं। हिन वक़्तु पाकिस्तान जी वफ़ाक़ी गवर्नमेंट इस्टेब्लिशमेंट ऐं पीपल्स पार्टी जेको पाण सां रवियो अख़्तियार कयो आहे, ख़ासि करे सिंधी क़ौम सां, हू सम्झनि था त असीं हाकिम आहियूं ऐं हीअ असांजा नौकर जेको आम माण्हू हूंदो आहे। हुननि 70 सालनि खां वठी तव्हां असां इहो हशर कयो आहे, पर असांजे वॾनि असांजे अॻुवाणनि उन्हनि सां अखियूं अखियुनि में मिलाए जेका जिदोजहद शुरू कई, उन्हनि मां फातिह सिंध रही हुई। हिन वक़्तु जेको कैनालनि ऐं पाणी जो मसइलो असांजे दोस्तनि तव्हांखे ॿुधायो आहे, हीअ का अचानक तहरीक कोन निकिती हुई। हिन तहरीक जे पोयां रसूल बख्श पली जो वॾो किरदारु हुयो। जेकॾहिं तव्हां चाहियो या न चाहियो, तव्हांखे इहो ॻाल्हि मञणी पवंदी, सिंधू दरिया ते जेका रसूल बख्श पली जे ऐं सिंधियाणी तहरीक क़ुर्बानी ॾिनी आहे, एतिरी कंहिं बि कोन ॾिनी आहे। हिन सिंधू दरिया जी जिदोजहद में असांजूं भेनरूं जेल कटे चुकियूं आहिनि। हिन सिंधू दरिया जी जिदोजहद में रसूल बख्श पली जो हिन जॾहिं 2001 में मुशर्रफ जे दौर में लॉन्ग मार्च कढी हुई, चपे चपे ते लठियूं हयूं वयूं ऐं उन असांजे रहबर खे जेल में वाड़ियो वियो। ही ठको बि गवाही थो ॾे त हिते बि सिंधियाणी तहरीक ऐं असांजे क़ाइद खे गिरफ़्तार कयो वियो। हिन ठटे बाईपास खे ऐं उन खां पोइ जॾहिं काफ़िलो मकली ते आयो, उते तारीख़ में तव्हां जिन दोस्तनि खे ख़बर न हूंदी, थोरो पढ़ो। उन वक़्तु जी ज़रीना खे डंडो लॻल हुयो, रत वियो पिए। उन वक़्तु उन मकली जे चौक ते इहो गीत पिए चयो त सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सांदो केरु मयारो यार, सांदो केरु मयारो यार। उहा मुसलसिल जिदोजहद उन खां थींदे थींदे अॼु इन नतीजे ते पहुती। ही हुक्मरान जेको पंजाब जो आहे, उहो कंहिं न कंहिं बहाने सां तव्हांजो पाणी चोराइणु चाहे थो। कॾहिं कालाबाग डैम जे नाले ते, कॾहिं थलके नाल जे नाले ते, कॾहिं कारपोरेट जे नाले ते तव्हांजे ज़मीन खे कब्ज़ो करे थो। इहो अॼु जी ॻाल्हि न आहे। उन दौर खां वठी
जेका रसूल बख्श अली जे ऐं सिंधियाणी तहरीक ऐं आवामी तहरीक जिदोजहद कई उन जो नतीजो आहे तव्हां हिन वक़्तु तव्हां फेसबुक ते ॾिसो ही जेको कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं वफ़ा खे ॾिनियूं वियूं उन जे पहिरें ॾींहुं पास जेको जीअं बिल पास थियो आहे उन वक़्तु आवामी तहरीक कराची में हिकु वॾी रैली करे उनखे रद्द कयो त कारपोरेट फार्मिंग असांखे मंज़ूर न आहे ऐं उन खां पोइ जॾहिं केनालनि जी ॻाल्हि आई उन ॾींहं खां वठी उहो हिकिड़ो बि ॾींहुं न आहे जंहिं ॾींहं ते सिंधियाणी तहरीक ऐं आवामी तहरीक जिदोजहद न कई हुजे उहो मुसलसिल जेको टेपो जुड़ियो जेको ॻोठ ॻोठ में ऐं शहर शहर में आवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक वई उन जो नतीजो निकितो सिंध जे सभिनी बाशऊर माण्हुनि उन जे सॾ खे वनायो ॿियनि को परस्तनि बि उन जो साथ ॾिनो पोइ उहा जेका तहरीक बणिजी वई उन तहरीक में जेका वकीलनि अची साथ ॾिनो उन वकीलनि जे साथ खां पोयां जेका मुसलसिल जिदोजहद हली उन सॼी जिदोजहद में तव्हां वञी ॾिसो जीअं वकील हैदराबाद खां निकिता कराची में उते आवामी तहरीक ऐं असांजी सिंधियाणी तहरीक उन सां पहिरियों गॾु हुई उन खां पोइ जीअं उहा तहरीक हली कराची खां जीअं काफ़िलो निकितो विख विख ते आवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक उन वकीलनि जी जेका आहे सो उहा वेलकम कयो ऐं गुल निछावर कया उन्हनि खे भलीकार चई ऐं जॾहिं उहो काफ़िलो जॾहिं बबरलो ते पहुतो उन पहिरें ॾींहं ते आवामी तहरीक जो मरकज़ी सदर ऐं नायब सदर ऐं असांजो वफ़द ऐं भेणूं वञूं उन में शरीक थियूं उहो हिकिड़ो बि ॾींहुं न हुयो 13 ॾींहं जेको जिदोजहद हली पिए उन 13 ॾींहंनि में आवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक उन्हनि पंहिंजे ॿारनि सां गॾु हुई ऐं उन खां पहिरीं जेका ॻोठ ॻोठ शहर शहर में तहरीक हलाई असीं सम्झूं था खणी ईअं चऊं त आरजी तौर पाण फाते थिया आहियूं पर अञा वॾी जंग करणी आहे ही पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ ऐं इस्टेब्लिशमेंट तव्हां असांखे हिकिड़ो लॉलीपॉप ॾिनो आहे उन्हनि जेको ॾिनो आहे त बाबा असां तॾहिं केनाल ठाहींदासीं जॾहिं चारई सूबा राज़ी थींदा असीं चऊं था जेकॾहिं तव्हां सूबनि जी ॻाल्हि करियो था त पाकिस्तान जे अक्सरियत सूबनि तव्हांजे हिन कालाबाग डैम खां पोइ हिन केनालनि खे रद्द करे कारपोरेट फार्मिंग खे रद्द कयो आहे त पोइ वरी छाजी रज़ामंदी तव्हां इहो मकर करियो था ठगी करियो था ऐं कूड़ था आणो इन जे लाइ असांजे क़ाइद मोहतरम रसूल बख्श अलीअ चयो त हिननि जे मकर खे सम्झो हीउ जेको मकर आहे ऐं आवामी तहरीक इहो ऐलान करे थी त हीअ जेका केनालनि वारी जिदोजहद आहे इनखे असीं जारी रखंदासीं ऐं जेसीं ताईं इहो ऐलान नथो थिए त असीं मुस्तक़िल मज़ाजी जे लाइ केनालनि खे असां रद्द करे छॾियो ऐं इहे जेसि ताईं नथा चवनि कारपोरेट फार्मिंग जे नाले ते असां जेके ज़मीनूं आहिनि जेके वफ़ाक़ ऐं ॿियनि इदारनि खे ॾिनियूं उहे रद्द न कंदासीं तेसि ताईं असांजी जिदोजहद जारी रहंदी ऐं असीं सिंध जे माण्हुनि खे इहा अपील था करियूं त हीअ जेका आरजी तौर जे लाइ बातार थी आहे मार्च करे घर न वेहिजो जेकॾहिं ईअं वेहंदासीं त पंहिंजो अशर पूरो थींदो हिन वक़्तु अञा केनाल ठहिया कोन हिन वक़्तु चश्मा जलम ले केनाल ऐं ॿिया जेके उते केनाल आहिनि पंजाब ओॾा पंहिंजा पाणी भरे पई पर लाड़ जी पटी में पीअण जे लाइ पाणी कोन्हे को हिन वक़्तु केटी पंदर ऐं खारो छाण में वञी ॾिसो ईमानदारी तौर ॻाल्हि आहे त कुझु नालियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें 7 महीना 8 महीना इन्हनि फुलो पाणी जो न छॾियो आहे हीअ वेदन हुते त पंजाबी करे पर हिते केरु पियो करे हिते करे पई पीपल्स पार्टी ऐं जेको वॾेरो तबिको वेठो उहो पियो करे तव्हां ॾिठो आहे छटे में हिननि पंहिंजी जागीर सम्झी छॾी आहे सभु वॾेरा ख़ामोश थिया वेठा आहिनि हिकिड़े माण्हू खे सॼो ज़िलो हवाले कयो वियो आहे ऐं उनजी मर्ज़ी आहे जंहिंखे वणेसि जेल में विझी छॾे जंहिंखे वणेसि कंहिं टाउटनि खां बेइज़ती कराए छॾे जीअं वणे तीअं करे सभु मथे ते मथ हेठि कंध करे वेठा आहिनि त बाबा कुझु कोन थींदो छा थींदो पर असीं हुननि खे ॿुधाइण था चाहियूं ही ठटो मलामत जे लाइ हिन ठटे जी हिकु तारीख़ आहे जॾहिं MRD तारीख़ हली हुई ठटे सॼे पाकिस्तान में जेके पहिरीं जेल टुटा हुआ उहे हिन ठटे जा टुटा हुया ही मलामत कंदड़ ज़िलो आहे मता सम्झो आरजी तौर जेके तव्हां माण्हू ख़रीद कया आहिनि या कुझु चमचनि खां जेको फेसबुक ते तव्हां जी वठ पकड़ करायो था त कुझु कोन थींदो पर ठटे जी तारीख़ आहे ठटो जॾहिं उथंदो आहे जॾहिं सिंध उथंदी आहे तॾहिं वॾेरा घरनि में लिकंदा आहिनि
या तारीख़ आहे जॾहिं मुशरफ जे दौर में जॾहिं बरबरत लॻी पई हुई ही सभु वॾेरा जेके हींअर पीपला ते वेठा आहिनि उहे ॿिरनि में लिखिया पिया ख़ौफ़ में हुया हिननि चयो पिए को हुजे जेको असांखे बचाए ही वञी रसूल अशफली जे साहब वटि वेही रहिया त असांखे वॾेरा हलनि नथा ॾियनि ही मुशरफी टोलो जेको आहे सो असांजे केस पिया कनि हू घरनि में लिखियलु आहे पलीओ साहिबु हिन ठटे में अवामी तहरीक ज़ुल्म बंदि करियो जेको बुनियादु विधो ऐं उहा तहरीक हलाई हुई पोइ ही ॿारनि मां निकिरी करे हिन कंध मथे खणी पे हिते हलिया हिननि जी जेका ॻाल्हि आहे उहा एतिरी आहे हिन वक़्तु मां ॾिसो ही जेके सीनियर हिते जेका हिन ज़िले जा मालिक आहिनि उहे हींअर कंध हेठि कयो मार्च कयो वेठा आहिनि चवनि पिया माण्हू जे लॻा वाकई साईं ज़ुल्म आहे सॼो ज़िलो हिकिड़े माण्हू जे हवाले थी वियो आहे उनजी मर्ज़ीअ जे वणे थी करे तव्हां ई असां ॾिसूं पिया जेको बि माण्हू ॻाल्हाए थो उन्हनि ते केस दाख़िल थियनि पिया पाण त उन्हनि जा आहियूं मुखालिफ़ पर जेके पीपल्स पार्टी में वेठल आहिनि जेके उहे सुवाल उथारनि था उन्हनि जे लाइ बि केस थियनि था ही दौर कंहिं जनरल जो दौर आहे ही को ज़िया जो दौर आहे ही को अयूब जो दौर आहे ही जमहूरियती दावादार कंदड़ पर असीं सम्झूं था ही पीपल्स पार्टी जो दौर ही ज़रदारी जो लीग उन्हनि जनरल खां बि बदतर आहे जिन जी ज़ोरी कब्ज़ो करे असांजे वसीलनि ते हर वसीला लिखी ॾियण जे लाइ तयारु आहिनि ऐं पंहिंजनि ते हमलावर थियनि था ऐं उन्हनि ते बूट पिया चटनि उन्हनि जे पेरनि में पिया आहिनि जेकर हू को हक़ल थो ॾिए त ज़रदारी जहिड़ो माण्हू लिखी थो वञे जेको सदा लॻो पियो आहे केनाल जे मसइले ते जॾहिं हुन ऐलान कयो जॾहिं बयानु कयो जॾहिं सॼी सिंधी क़ौम उन्हनि खे लानतूं ॾिनियूं तॾहिं उन्हनि बीमारी जो बहानो करे वेही रहिया सबबु इहो त जेकॾहिं हिते त मुखालिफ़त न पिए कनि हिते तव्हां पे हिननि सां विढ़िया ऐं हुते हुननि जनरल पे हुननि खे पादराया तंहिंजे करे बीमारी जो बहानो करे वेही रहिया पर तव्हांजी मुस्तक़िल मज़ाजी सॼी सिंधी क़ौम जी जिदोजहद नेठि हिननि खे भाड़ियो करे विहारे छॾियो तव्हां ई असां फाते ते आहियूं तव्हां ई असांजी जिदोजहद जारी रहंदी ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाह पेश करियां थो सिंधी मज़दूर तहरीक मां इहा उमेद रखूं था त तव्हां ते हिकु ज़िमेवारी आहे जेका इहा ज़िले जी भाॼी आई आहे तव्हां रुगो अवामी तहरीक न ठठे ज़िले में जेके बि मज़दूर आहिनि जेके पोरियत आहिनि उन्हनि जो आवाज़ बनबा उन्हनि सां गॾु बीहंदा उन्हनि जे तकलीफ़ुनि में गॾु बीहंदा त फतेह तव्हांजी असांजी थींदी ऐं तव्हां खां मोकिलाईंदुसि हिननि सिटुनि सां उन्हनि वॾे तबिके खे ॿुधाइणु चाहियूं था हिन ज़रदारी टोले खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध हाणे तव्हां सां जंग कंदी सिंध कंदी ऐं पर जेका जंग ठटे मां हींअर निकिती आहे उहा तव्हांखे लोड़े छॾींदी उनजे लाइ मुंशी चयो आहे त बंदूक बम ख़ुदि बंद तूं मुंशी तव्हां ई असांखे चवे थो बंदूक बम ख़ुदि बंद तूं थी तो बटे कंहिं गन तूं जा गई बोलाद फौलाद हद तिन में भरे छॾ बारूद भरे छॾ वेड़ीअ ते अहिड़ो वार थिए धक सां टुकड़ा चार थिए माड़ियुनि अंदरि कड़काट थिए उहे अंदरि भड़काट थिए जग खे जताईंदा हलो झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो रड़ंदा हलो जीअं सिंध जीअं पली खुश है और जगह पर आए हो भाई जो खबर है खुश अरे बाबा तव्हांखे ख़बर आहे वॾे वॾो खान जो कमु कंदो आहियां कमदार आहियां हुनजो तो कॾहिं कॾहिं स्कूल ते मिड़ेई पिया हलायां वॾे तव्हांखे मूंखे चयो आहे छोरा पढ़ी पवंदा बिनो बिच न पवंदा ऐं पढ़ी छा कंदा अॼु बि मिड़ेई बायोमेट्रिक वारे मूंखे घुरायो हुनजे लाइ आयो आहियां बायोमेट्रिक ॾियणु वियो ही टे मूंखे नवां हमरा नज़र पिया अचनि या त पुराणा में चई हेॾा अचो भला अचो तारीफ़ करायो पंहिंजो भाउ मूंखे कॾहिं चई नवां था ॾिजो जी साईं पुछो हा नालो ॿुधाए पंहिंजो केरु मुंहिंजो नालो होशियार आहे हा मुंहिंजो नालो होशियार आहे मुंहिंजो पहिरियों नालो करू ख़ान आहे अॼु मुंहिंजो क्लास में पहिरियों ॾींहुं आहे इतिलास में ॾाढो सही आहे पासे में किथे और तूं ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे साईं मुंहिंजो नालो अमेरिका आहे ऐं सरमाएदार डोनाल्ड ट्रंप जो पुटु आहियां छा कंदो अपने साईं बाबा जो त ढाबे जी में कारखानो आहे अमेरिका काटन फैक्ट्री छा करी साईं हीउ कपिड़ो बि असांजी फैक्ट्री जो अथई माना वो भलो कपिड़ो अवांजी फैक्ट्री जो न हा साईं
फिर हम दे खबर आवाज जो कारखानो है घट में के गाड़ी सुठी कमाईंदा हूंदा क्रेडिट जी साईं बचत कोने कारखानो टोट में भी वने मत बेड़ी 50-60 टके दिहाड़ी कमाए वेंदा आहिनि 60 लख मड़ी चलो ठीक है पासे दे बाबू दाई केर मोड़ सही मुंहिंजो नालो आहे खमीसो खान ऐं मम्मू मज़दूर जो पुटु आहियां। अच्छा अपने किथे मजदूरी कंदो आहे अमरीकन काउटन फैक्ट्री में कमु कंदो आहे। घणी दिहाड़ी कमाईंदो आहे अलाह जो शुक्र आहे 600 रुपया कमाए वञे। चलो सही आहे तव्हांखे ख़बर आहे अॼु साफ़ वॾो अचण वारो आहे ऐं मथां पेपर बि शुरू थियण वारा आहिनि इन करे मथां साफ़ वॾो अची तव्हां खां सवाल जवाब पुछे इन करे तव्हां खां कुझु सवाल जवाब पुछां थो महिरबानी करे सही दिमाग़ सां ॾिजो मथां साफ़ तव्हां सवाल जवाब करे हाणे पहिरीं सवाल तव्हां खां पुछां थो हिते तरा ॿेर आहिनि मुंहिंजे हथ में घणा थिया साईं ईशा बुझावे जो ना भाउ पुछा कोन थो ॾियां सवाल पियो पुछां हिते तरा ॿेर घणा थी विया हेतिरा बेर माना 5 बेर थिया हाँ साईं। तो होशियार तो लगी मुझे चलो ठीक है ॿियो सवाल तव्हां खां हिकिड़े वण ते 4 पखी वेठा आहिनि बंदूक हणंदासीं त वण ते घणा पखी बचंदा वण ते हिकिड़ो बि कोन बचंदो एतिरो वॾो गोली जो ठकान थींदो सभु उॾामींदा। माशाल्लाह तू तो लगे तो वॾे कम खे झूठे कराईंदे लगे तो अला भला ॿियो का शाइरी वारी ईंदी अथई शायरी अचे थी। ॿुधायो भला का शाइरी करियां ईद केड़ी जो मजदूर आया करियां ईद केड़ी जो मजदूर आया अटे आए लटे लाए मजबूर आया अटे आए लटे लाए मजबूर आया वञा कारखाने सुबुह जो सवेरो वञा कारखाने सुबुह जो सवेरो अचा शाम जो तो थिए जॾहिं अंधेरो अचा शाम जो तो थिए जॾहिं अंधेरो जिसम जान सारी सॼो सूर आया जिसम जान सारी सॼो सूर आया करियां ईद केड़ी जो मजदूर आया अटे आए लटे लाए मजबूर आया। वाह छोकरा वाह लगे तो पढ़े को मजदूर तरीके को अगवाड़ को कामेट तो लगे मुझे चलो ठीक है हाणे सवाल है अमेरिका तव्हां खां सवाल थो पुछां जी साईं इहो ॿुधायो वो कहिड़ो जानवर आहे जो हिकिड़ो ॾंद कोन्हे को साईं मुंहिंजी ॾाॾी वो तव्हांजी ॾाॾी आहे जी साईं चलो ठीक है ॿियो सवाल तव्हांखे अगरि 3 मानियूं विराइण लाइ ॾिजनि त मूंखे घणे हिसे में ॾींदा साईं अव्हांखे छा हिते में हिकिड़ी बि कोन ईंदी छो 3 मानियूं मां मूंखे हिकिड़ी बि कोन ॾींदे साईं अमेरिका आया सभु खाई वेंदो वॾो को पेटू आहे न छा साईं मूंखे गानो बि ईंदो आहे ॿुधायां हाल ॿुधायो गानो ॿुधायो तोखां भलो आहे नलकोड़े धनी थधो पाणी पीआरे थो थधो पाणी पीआरे थो मिठा मूंखे रोज़ वेझारे थो हाँ तो को माशूक से शर्ट पढ़ता तो लगे मुझे हाँ ने खबर होशियार तोखा कोई सवाल पूछा जवाब ॾींदे जी साईं पुछा करियो पहिरियों सवाल इहो आहे त देबल बंदर केरु तोड़ियो ऐं देवल बंदर तुंहिंजो कसम मूं कोन तोड़ियो साईं मुंहिंजो कसम त न कर नथो अचे न ॿुधाए चलो ठीक आहे ॿियो सवाल जी साईं हिन वक़्तु सिंध में ॿ मशहूर नारा कहिड़ा आहिनि साईं ॿ मशहूर नारा सिंध में कहिड़ा आहिनि जी हा साईं हिकिड़ो त आहे सिंध में केनाल समूरा ना मंसूर हाणे ॿियो ॿुधाए भला साईं ॿियो आउं सोचां कहिड़ो आहे साईं ॿुधायां हा भला तव्हां ॿुधायो मजदूर इत्तेहाद जिंदाबाद। हाँ तू तो लगे ना झूठे कराईंदे मूंखे हाँ तू थी जाती हाणे हीअं करियूं था साहब वॾो अचण वारो आहे तूं त होशियार के कम जो कोन्हे हिन नाले जो होशियारी भई अचे तोखे कुझु कोन थो हाणे हीअं था करियूं तूं हुते टिकी वही रहो साहब वॾो अचे थी वञे तूं हुते टिकी वही रहो कुंड में हेॾा वॾा उथजे मथां जंहिंमें साहब वञे पोइ तूं उथी अचिजे भले जी साईं तूं कुंड ते वही रहो हाणे अमेरिका तूं ईअं कर तूं ईअं कर काकूस खाने में लिकी वञ अंदरि नहीं काकू खाने में खप हूंदी बाबा जीअं तीअं करे मरे मौत ॾियो साहब खे वीचारो तोखे छा कंदासीं काकूस खाने में लिकी वियो छोकिरा खे वठी काकूस खाने में विहारे छोकिरा हेठि थी विया लिकी वञे जा भई साईं ईंदो साईं वॾा साथियों घर में माई समझ कोन थी ॾे मरे ईअं ॿारनि खे पढ़ाए पढ़ाए थकिजी पियासीं मिड़ी थोरो हथ लॻी वई आयो जो ॾींहुं थकिजी पियो आहे साईं भाई कॾहिं कॾहिं वधी थी वेंदो भला ॿुधाए कुकर वुकर तयार आहे छा कुछ सब मुर्गू मुर्गू छेला और सब कुछ तैयार है भाई पोइ जल्दी कर बायोमेट्रिक कर मुझे ॾाढी बुख लगी आहे तुम के बुधायो ना न मुनी पगार बंद थी वने अच्छा सही भला ॿुधायो पढ़ाई कीअं पई हले साईं स्कूल तमाम सुठी जबरदस्त वाले भी छोकरा बैठा हैं पंहिंजा तमाम होशियार छोकरा हैं पुछां सवाल कयां भला ॿुधायो मां होशियार केरु आहे
केरु आहे अवां मां होशियारु? अरे बाबा ॿुधायो केरु आहे अवां मां होशियारु? मैं आऊं या होशियार? बाबा तूं केरु आहीं? मैं होशियार आहियां, सभिनी खां होशियार आहियां। तूं होशियार आहीं? जी साईं। सभिनीनि खां होशियार आहीं? हा साईं, होशियार आहियां सभिनी खां। भला पोइ होशियार आहीं हिकिड़ो सवाल कयां तोखां? साईं सवाल करियो। ॿुधाए भला अमेरिका किथे आहे? अमेरिका? साईं ॿुधायां अमेरिका किथे आहे? साईं अमेरिका ओॾा बाथरूम में आहे साईं। बाथरूम में? जी साईं। ग़लत थियो। छा थियो? अमेरिका केडी में किरी पियो। ए लो कतले आम कयो तो धूता सब धारन सा विकिया दिल भर दे सजा दरियूं गंग झांगनी अगिया झुकरूं पवंदई मारू हारे विझंदई वंग मारन के तो कौम जे किस्मत साखे ॾींदे तुम बि वॾेरा केसी ताईं ज़ोर ज़ुल्म सां मेंबर थींदे तुम बि वॾेरा केसी ताईं कौम जे किस्मत साखे ॾींदे तुम बि वॾेरा केसी ताईं ज़ोर ज़ुल्म सां मेंबर थींदे तुम बि वॾेरा केसी ताईं तुंहिंजे दाग खे ॿारण लाइ जागी पियो ही सारो जंग झांझनी अॻियां झुकणो पवंदई मारू वारे विझंदई वंग मारने के तो ओ मारने के तो बता दो जुल्मत के खुदाओं को बता दो जुल्मत के खुदाओं को ये अंधेरी रात हमें मंजूर नहीं जिस सुबह के हम पैगंबर हैं वो ज़्यादा दूर नहीं स्टेज पे बैठल इज़्ज़त माब अवामी तहरीक सिंधी मजदूर तहरीक जा अॻुवानो इस पंडाल में बैठल साथियों जिए सिंध जिए फिक्रे पलियो साथियों अॼु योम मए आहे मज़दूरनि जो ॾींहुं आहे हीउ ॾींहुं उहो अज़ीम ॾींहुं आहे जंहिं ते दुनिया जे अंदरि सभिनी मुल्कनि में अॼु रूह ज़मीन ते मोकल आहे कुछ ॾींहं मज़हबनि जा ॾींहं आहिनि कुझु क़ौमुनि जा ॾींहं आहिनि कुझु मुल्कनि जा ॾींहं आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे हिसाब सां मल्हाइनि था पर अॼोको ॾींहुं योम मए दुनिया जो वाहिद ॾींहुं आहे जंहिंखे रूह ज़मीन ते सभई मल्हाइनि था अॼोके ॾींहं ते अज़ीम इनकलाबी मुल्कनि जे तख़्तगान मास्को बीजिंग साइगान अलान बातूर प्यांगयांग ऐं ॿियनि शहरनि जे हेडक्वार्टरनि में मज़दूर वॾा वॾा मार्च करे सरमाएदार खे मज़दूरनि जे फोरनि खे मज़दूरनि जे लुटेरनि खे ललकार कंदा आहिनि त मज़दूरों की अज़मत को तराजू में मत तोलो मज़दूर हर दौर में अनमोल रहा है दोस्तों शिकागो अमेरिका के शहर शिकागो में 1886 में
अमेरिका के शहर शिकागो में मज़दूरनि मुतालबो कयो त असांजी ड्यूटी जो टाइम घटायो, असांजी मज़दूरी जो मुआवज़ो वधायो, मज़दूरनि खे सहूलियतूं ॾियो। जेकी कुझु अॼु बंगला आहिनि, कारूं आहिनि, मोटरूं आहिनि, इहे सभु मज़दूर जे कोड़ीअ जो नतीजो आहिनि। ऐं मज़दूर ॾुख में छो आहे, मज़दूर बुखियो छो आहे, मज़दूर घर खां महरूम छो आहे, उनजा बच्चा तइलीम ऐं इलाज खां महरूम छो आहिनि। जॾहिं उन्हनि इहो मुतालबो कयो त सरमाएदार जे एजेंट इंतिज़ामिया गवर्नमेंट उन्हनि ते गोलियूं हलायूं, मज़दूरनि खे शहीद कयो, पोइ बि उन्हनि जो अंदरि न ठहियो ऐं पोइ बि ख़ुशि न थिया ऐं हुननि मज़दूर अॻुवाननि जे लाशनि खे चौकनि ते टंगे छॾियो ऐं चयो त जेको बि मुतालबो मज़दूर मुतालबो कंदो ऐं जेको हक़ घुरंदो उनजो हशर अहिड़ो थींदो। पर पोइ थियो छा, एक्शन जो रिएक्शन थियो। सॼी दुनिया जे अंदरि रूह ज़मीन ते जेके मुल्क हुआ उन्हनि मुल्कनि में सभु मज़दूर मैदान में निकिरी आया ऐं उन्हनि शिकागो जे मज़दूरनि जी हिमायत कई ऐं कम हड़ताल करे छॾी, कमु करणु छॾे ॾिनूं ऐं सरमाएदार जो सरमायो पैदा थिए उहो बंदि थी वियो ऐं मजबूर थी सरमाएदारनि मज़दूरनि जे मुतालबनि खे मञियो। उहो ॾींहुं, उहा तारीख़ 1 मई हुई। अॼु 1 मई आहे जंहिं ते पाण अची गॾु वेठा आहियूं ऐं मुतालबो था करियूं त सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि जेके मज़दूरनि जा जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल कया वञनि। सिंध ऐं पाकिस्तान जे अंदरि ट्रेड यूनियन पॉलिटिक्स खे पेरनि जे अंदरि लताड़ियो वियो आहे, तबाह कयो वियो आहे। ख़ासि तौर ते ही जेको शहबाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नून आई उन अची पेरनि हेठि लताड़े छॾियो, ट्रेड यूनियन पॉलिटिक्स खे ख़तमु करे छॾियो। उन खां अॻु में भुट्टे साहिब जेका अंधी मंडी ट्रेड यूनियन जी ॻाल्हि कई उन में बि हिकिड़ी गुंजाइश रखी वई मज़दूर आइन में त 25% आउटसाइडर कंहिं बि कारखाने में अहदेदार थी सघनि था। उन कानून जो फ़ाइदो वठंदे हर कारखाने जे अंदरि आउटसाइडर अहदेदार बणिजी विया। उन्हनि सरमाएदार सां मिली मज़दूरनि जे हक़नि जी हक़ तलबी कई। इवन मज़दूरनि खे चार्टर ऑफ डिमांड ॾियारे कोन सघिया। अॼु जेकॾहिं किथे यूनियन आहे, अवल त आहे कोन, जेकॾहिं आहे का फेडरेशन आहे त उहा ख़ामोश आहे, सरमाएदारनि जी एजेंट आहे ऐं उन्हनि जे पारां कमु करे थी। इवन मज़दूरनि खे अपॉइंटमेंट ऑर्डर कोन थो मिले। हींअर मज़दूरनि खे अपॉइंटमेंट ऑर्डर कोन थो मिले। कंहिं बि मज़दूर खे जेकॾहिं भर्ती कजे थो त उहो चवनि था तूं परमनेंट आहीं, पर उन वटि पार्टी लेटर कोन्हे। इन लाइ त मता न ही मज़दूर सुभाणे हिन सां बेवाजिबी कंदासीं, हिन ते ज़ुल्म थींदो, तशदुद थींदो, मता ही अथॉरिटी लेटर खणी कोर्ट में न वञे। कोर्ट खां ॾिना वेठा आहिनि, मज़दूरनि खे अथॉरिटी लेटर नथा ॾियनि। ऐं वॾो ज़ुल्म त हीअ आहे त सिंध जे कारखाने जे अंदरि सिंधी मज़दूरनि खे नौकरी नथी मिले। पंजाब मां पंजाबी घुराए, पठान घुराए, बंगाली, बिहारी, धारियुनि खे रखियो वियो आहे। सिंधी मज़दूरनि खे नौकरी नथी ॾिनी वञे, सिंधी मज़दूरनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे। हिते जेके मज़दूर जिन पार्टियुनि खे वोट ॾियनि था, सिंध जे अंदरि वॾे में वॾी पार्टी पीपल्स पार्टी जंहिंजो 16-17 साल आहे गवर्नमेंट हले पई ऐं उहा बि मज़दूरनि जे हक़नि सां हक़ तलफ़ी पई करे, उन्हनि सां इंसाफ़ करण लाइ तयारु न आहे। ऐं उन सिंधी मज़दूर इंतिहाई ज़ुल्म ऐं तशदुद बेवाजिबी जो शिकार आहे। असां अॼोके हिन प्लेटफॉर्म तां मुतालबो था करियूं त सिंधी मज़दूरनि खे जाइज़ हक़ ॾियो ऐं मज़दूरनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हांखे जाइज़ हक़ नथो मिले त पोइ लत हणी ॿुई वारी हिननि खे ठुकराए छॾियो ऐं हिननि खे वोट न ॾियो। पंहिंजा हक़ीक़ी नुमाइंदा चूंडियो जेके असेंबली में तव्हांजी नुमाइंदगी कनि। जी सदर साहिब ऐं अवामी तहरीक ज़िले ठटे जो नायब सदर साहिब, सिंधी हारी तहरीक
जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी साहिब दरिया खान ज़ोर साहिब ऐं सिंधी हारी तहरीक ज़िले ठटे जो सदर मोहतरम बिलावल लाशारी साहिब ऐं असांजा सभई साथी सिंधी मज़दूर तहरीक जा जेके ज़िले जे कुंड कुछ मां हिते आया आहिनि उन्हनि सभिनी खे आऊं मुबारकबाद ॾियां थो कामयाब जलसे जी ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जी हिमतुनि खे आऊं सलाम पेश कयां थो। अदा अर्ज़ी आहे साथियो, जीअं त आऊं अवामी तहरीक जो हिकु नंढड़ो कारकुन आहियां। सिंधी मज़दूर तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक अवामी तहरीक जो बरादर महाज़ आहे जेको मज़दूर कास्ट ते कमु करे थो। मूंखे पार्टी तरफ़ां ज़िले ठटे में मज़दूर महाज़ ते कमु करण जी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। असां पार्टी जा कारकुन आहियूं। पार्टी जीअं वक़्तु आहिर बहितर सम्झे थी कंहिंखे कहिड़ो कमु करिणो आहे, उन निस्बत सां तारीख़ 12/11/2022 ते सिंधी मज़दूर तहरीक सां लाॻापियल साथी मरहूम हसन शेख जी वसीअ जो प्रोग्राम लाशारी हाउस मीरपुर साकरो में थियो, जिते सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी सदर हाजी खान समूह साहिब साथियुनि जे मशवरे खां पोइ मूंखे सिंधी मज़दूर तहरीक लाइ सदर ऐं ख़ालिद गंदरो साहिब खे जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो ऐं उन जी ज़िम्मेवारी ॾिनी वई। साथियो, मूं जॾहिं खां ज़िम्मेवारी संभाली त 1/5/2023 ते सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां शिकागो जे शहीदनि जी यादि में हिन साॻे प्रेस क्लब ठटे में हिकु शानदार मज़दूर कॉन्फ्रेंस जो प्रोग्राम अवामी तहरीक ज़िले ठटे जे ताउन सां कयो वियो। जॾहिं त पीपल्स पार्टी जे इक़्तिदार में अचणु शर्त ठटे ज़िले में 80% सनतूं या त बंदि थी वियूं आहिनि या त ज़रदारी माफ़िया ओमनी ग्रुप जी मार्फत उन ते कब्ज़ो करे मज़दूर तबक़े खे या त ख़तमु कयो वियो आहे या त उनखे बेरोज़गार करे गैर मक़ामी माण्हू ॿियनि सूबनि मां घुराए सस्ती उजरत ते रोज़ानो जे बुनियाद ते भर्ती करे मक़ामी मज़दूरनि जो ख़तरनाक हद ताईं इस्तेसाल करे रही आहे। ज़िले में सभिनी ट्रेड यूनियन खे या त पॉकेट यूनियन कयो वियो आहे या त मुकमल बेदख़ल कयो वियो आहे। जीअं त सिंधी मज़दूर तहरीक पंहिंजे साथियुनि सां मशवरनि बैदि फ़ैसिलो कयो त मज़दूर कास्ट खे ज़िंदा रखण लाइ बहितर इहो थींदो त बजाए इंडस्ट्री जे शहरनि ऐं ॻोठनि में मज़दूरनि जा यूनिट खोलजनि, जहिड़ो कि राइस मिल मज़दूर, होटल मज़दूर, खेत मज़दूर ते कमु करण लाइ त जीअं इहे यूनिट सरगर्मी करे मज़दूर कास्ट खे उजागर करणु ऐं मज़दूरनि लाइ सरगर्मियूं कजनि त जीअं बुनियादी मक़सद लाइ पेचण ताईं मुकमल तंज़ीम साज़ी कजे। उन सिलसिले खे जारी रखंदे अवामी तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक जे ताउन सां हिन वक़्तु ज़िले ठटे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में नवां मज़दूर यूनिट खोलिया विया आहिनि जेके सरगर्मे अमल आहिनि। यूनिट कासिम शेख बिराजमोरी, यूनिट अब्दुल्ला कलमती घोड़ाबारी, यूनिट बुहारा मीरपुर साकरो, यूनिट गालो केती बंदर, यूनिट जुगशाही, यूनिट जमपीर जेके यूनिट बाक़ाइदगीअ सां फ़ाल आहिनि। खारी सीर, गुजो, म्यूनसिपल कमेटी ठटो, टाउन कमेटी मकली में पूरो राब्ता मुहिम जारी आहे। उमेद ते वेझे मुस्तक़बिल में इहा कोशिश रंग लाहींदियूं। उनखां अॻु में सिंधी मज़दूर तहरीक ज़िले ठटे जी क़यादत सां गॾु सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी सदर हाजी खान समूह मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़िले ठटे जा तफ़सीली ऐं तंज़ीमी दौरा पुर कया आहिनि। हिन सरगर्मी ऐं जिदोजहद में अवामी तहरीक ज़िलो ठटो सां हर प्रोग्राम ऐं रैली में शाना बिशाना गॾु रहंदा पिया अचूं। उनखां पोइ तारीख़ 28 फेब्रुआरी 2025 ते तंज़ीमी तौर ते पार्टी जो मुदो पूरो थियो ऐं फ़ैसिलो करे 2023 जी पार्टी खे ख़तमु करे नई ऑर्गेनाइज़िंग कमेटी तश्कील ॾिनी वई। जंहिं ऑर्गेनाइज़िंग कमेटी लाइ मूंखे ऑर्गेनाइज़र ऐं कामरेड आफ्ताब जान बलोच खे सेक्रेटरी ऐं 2 मेंबर मोहम्मद खान समूह ऐं मोहतरम ख़ालिद गंदरो खे नए सिर तंज़ीम साज़ी लाइ मुक़ररु कयो वियो। जेका ऑर्गेनाइज़िंग कमेटी नए सिर सिंधी मज़दूर तहरीक जी ज़िले ठटे जे अंदरि तंज़ीम साज़ी करे 3 महीननि जे अंदरि पंहिंजी नई पार्टी जोड़े ज़िले
ज़िले कॉन्फ्रेंस करे नई पार्टी के कसम खड़ाए नए अरसे 2 सालनि लाइ ज़िम्मेवारियूं हवाले कंदी। तारीख़ 11/4/2025 ते ऑर्गेनाइजिंग कमेटी गॾिजाणी थी ऐं ऑर्गेनाइजिंग कमेटी जी समूरे साथियुनि शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त नई पार्टी जी तजवीज़ रखी वई ऐं नई पार्टी जा नाला तजवीज़ कया विया। तश्कील ॾिनल नई पार्टी के आख़िरी शिकल अवामी तहरीक ज़िले कमेटी के 27/4/2025 ते थींदड़ इजलास में ज़िले कमेटी के साम्हूं रखिया वेंदा। तारीख़ 27/4/2025 ते ज़िले कमेटी के इजलास में मथी पार्टी की मंजूरी थी, जेका पार्टी अॼु 1/5/2000 ते कसम खणंदी रिपोर्ट पेश कजे थी। जेका पार्टी तमाम साथियों के मुबारक हुजन, उहा पार्टी अॼु पंहिंजो कसम खणी चुकी है ऐं असां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभाले चुका आहियूं ऐं आऊं उन तोसत सां सिंधी मज़दूर तहरीक सां लाॻापियल सभिनी साथियुनि खे ख़ुशि आमदीद चवां थो ऐं सभिनी जूं महिरबानियूं आहिनि। ख़ासि करे कमरेड आफ़ताब जान बलोच तमामु घणी महिनत कई है, जंहिंजी सरगर्मी ऐं महिनत जे करे हिन वक़्तु असां वटि 8 यूनिट नवां सिंध मज़दूर तहरीक जा खुली चुका आहिनि। नवा दोस्त जेके आया आहिनि उन्हनि खे आऊं सिर्फ़ु इहा गुज़ारिश कंदुसि त जंहिं जज़्बे सां हिन सफ़र में तव्हां कदम रखियो आहे, ही का गुलनि जी सेज कोन्हे, ही कंडाए तो सफ़र आहे। हिते बुखुनि बि मरणो आहे, हिते पंधु बि हलणो आहे, हिते कशाला बि काटणा आहिनि, हिते मुबादा असांखे कॾहिं कॾहिं जेल बि वञिणो थो पवे। उन जे लाइ ज़हनी तौर ते दोस्त जी तयारी मुकमल हुजणु खपे। इनखां पोइ आउं थोरे तो आहियां मौजूदा अवामी तहरीक ज़िले ठटे जी मुकमल पार्टी जो, जिन असां सां हिन सफ़र में मुकमल ताउन कयो आहे ऐं असांजो साथ ॾिनो आहे। उहे जस लहण जीअं सिंध, जीअं फ़िक्रे पढ़ी जो, जीअं असांजी पुरमन जमहूरी ऐं क़ौमी तबक़ाती जदोजहद। जीअं नाले पंहिंजे समूरे ज़मीर सच्चाई सां पंहिंजे अज़ीम इनकलाबी आदर्शन सिंध वतन ऐं अवाम जो कसम खणी वचन थो करियां त मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब खे पार्टी जो सरबराह सम्झा थो ऐं उन सां गॾोगॾु आलमी इनकलाबी ओजत नज़रे वाट जदोजहद ऐं फ़िक्रे रसूल बख्श पलीजे सां ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ियुनि ताईं वफ़ादार रहंदुमि। जेकॾहिं कंहिं बि मोड़ ते उन वचन जी इन रफ़ी कयुमि त पार्टी उन जे आदर्शनि नज़रिए ऐं सिंध वतन तोड़े अवाम जो गदार थींदुसि। जीअं सिंध जीअं फ़िक्रे पली जो। सिंधी मज़दूर तहरीक जा मरकज़ी सदर, ज़िले अॻुवाण, सिंधी हारी तहरीक, सुजागबार तहरीक, अवामी तहरीक ऐं सभिनी माज़नि जा अॻुवाण दोस्तो, कारकुनो, साथियो, जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं रसूल बख्श पलीजो साहब। अॼु जीअं त सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, अहिड़ी रीति ठटे ज़िले जे सिंधी मज़दूर तहरीक जे दोस्तनि खे जस हुजे जे ही ॾियारो मल्हाइनि पिया ऐं सॼी दुनिया सां पाण खे ॻंढियो अथनि। ऐं यकीनन सॼी सिंध में मज़दूर तहरीक, सिंधी मज़दूर तहरीक ही प्रोग्राम कंदी पई अचे ऐं सिंधी मज़दूर तहरीक सिंध में जेके बि जदोजहदूं थियूं आहिनि उन्हनि में तमामु हिकिड़ो वॾो शानदार किरदारु अदा कयो आहे। मज़दूर तहरीक मज़दूर जे हक़नि जे लाइ जेको बि कमु थियो आहे उन में सिंध में पाकिस्तान जी ॿियनि ट्रेड यूनियन सां गॾु मज़दूर तंज़ीमुनि सां गॾु सिंधी मज़दूर तहरीक बि तमामु हिकिड़ो रूह रियाज़ जो किरदारु अदा कयो आहे। असीं परे नथा वञूं
असीं छटे ज़िले जे ॿिनि तमामु वॾी सनतुनि जे विच में हींअर वेठा आहियूं। हिकिड़ी ठठो शुगर मिल, ॿियो ठठो सीमेंट फैक्ट्री। हूअं त दाबेची में बि जेको आहे तमामु वॾो हिकिड़ो सनती एरिया रहियो, हाणे बि कुझु आहे। पर तव्हां जेकॾहिं शुगर मिल ठठो ऐं ठठे सीमेंट फैक्ट्री जी जेका तारीख़ ॾिसंदा, उनमें मज़दूर तहरीक जो जेको किरदारु ॾिसंदा, मज़दूर जे हक़नि लाइ जेका जदोजहद ॾिसंदा, उन में बि सिंधी मज़दूर तहरीक हिकिड़ो तमामु वॾो किरदारु अदा कयो, तमामु वॾी जदोजहद कई ऐं हर अवल दस्ते तौरु जेको किरदारु अदा कयो। असांजा साथी दोस्त हुआ, हाजी साहिब ख़ान कुर्तो वेठो आहे, उन हिमत कई। ॿियो दोस्त असांजो थोरो हींअर असांखां छिॾो आहे, हाशिम ख़ासकेली आहे, इन्हनि तमामु वॾो कमु कयो। छठी सीमेंट फैक्ट्री में मीर मोहम्मद खुश्क आहे, अहमद खुश्क आहे, इन्हनि सभिनी सिंधी मज़दूर तहरीक जे हवाले सां इन सनती मज़दूरनि जे हक़ जे लाइ तमामु वॾी जदोजहद कई आहे ऐं तमामु हिकिड़ो वॾो सियासी ऐं मज़दूर जदोजहद जो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। दोस्तो, मज़दूर हिन समाज जो हिकिड़ो तमामु वॾो मुतरक किरदारु आहे। काइनात में जेकॾहिं मज़दूर न हुजे त तरक़ी जेका एॾी वॾी थिए थी, इहा अणपूरी सम्झो। मज़दूर जे करे ई असां वटि जेको आहे इहे बिल्डिंगूं ठहनि थियूं ऐं कारखाना हलनि था, दुनिया जो सॼो कारोबार हले थो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त मज़दूर खे हमेशह पीड़ियो वियो आहे ऐं दुनिया में जेको मज़दूरनि खे जेके हक़ ॾिना वञनि था, जेके सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं, उहे सिंधी मज़दूर खे उहे सहूलियतूं, उहे हक़ नथा मिलनि। अॼु जो जेको दौरु आहे, जेको मुआइशी तौर ते तमामु ख़तरनाक दौरु आहे। गुज़िरियल जेको प्रोग्राम थियो आहे SST जो, उन में मूं ज़िक्र कयो आहे त हींअर फाका कशी जो दौरु आहे, सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो ॾाढो ॾुखियो दौरु आहे। छाजे करे जो हिकिड़े पासे पाणी जी खोट जे करे ज़मीनूं बर्बादु आहिनि, बंजर थी वियूं आहिनि ऐं ॿिए पासे मज़दूरनि जे ॾींहं ते इहो बि पाण इहो ॾिसूं त सनतूं जेके आहिनि उहे हिकु त सरकार जेको आहे उहो प्राइवेटाइज़ेशन जे आड़ में विकिणी छॾियूं आहिनि ऐं बाक़ी जेके बि कुझु रहियूं आहिनि उहे बि इअं सम्झो त नुक़सानु ॼाण आहे, उन्हनि खे इहो खापो कयो थो वञे। त जेके सनतूं, जेके कारखाना विकिया विया आहिनि, उन में सेठियुनि जी दादागिरी आहे, सेठियुनि जो कानून हले थो, लेबर पॉलिसी, लेबर लॉ कोन थो हले, मज़दूरनि जो कानून कोन थो हले। अॼु बि शिकागो जे जेके मज़दूरनि जदोजहद कई, उन जे जदोजहद जे रंग में आयल कामयाबी खां पोइ जेके कानून पास थिया, उन ते हिननि सेठियुनि जेको आहे को अमल नथा कनि ऐं मज़दूरनि खे उहा ई तकलीफ़ आहे। उन जे ॿारनि जे लाइ तइलीम कोन्हे, उन मज़दूरनि जे लाइ सिहत कोन्हे ऐं उन्हनि खे जेको आहे उहो उजूरो नथो मिले जेतिरो उन खां कमु वरितो थो वञे। ऐं ॿी ॻाल्हि त हीउ जेको पाणी जो मसइलो आहे, उहो हिन वक़्तु सिंधी माण्हुनि जे लाइ तमामु वॾी ख़तरनाक सूरत अख़्तियार करे वियो आहे ऐं पाणी जे मामले ते जेको सिंध सां ज़ुल्म थिए पियो, सिंध जे मथां रोज़ नयूं साज़िशूं थियनि थियूं, उन जे लाइ सिंधी माण्हुनि खे, सॼे सिंध खे, अवामी तहरीक खे, मज़दूर तहरीक खे, सिंधी शागिर्द तहरीक खे, सुजागबार तहरीक, सिंधी हारी तहरीक, समूरनि दोस्तनि खे जेको आहे अॻु खां वधीक जदोजहद करणु घुरिजे। केनालनि जो मसइलो जेको आहे उहो उन ते तमामु वॾी जदोजहद थी आहे, हिन ॻाल्हि खां इनकार न आहे। तमामु हिकिड़ी सिंध जे सियासी तारीख़ में, जदोजहद जी तारीख़ में तमामु वॾो हिकिड़ो कमु थियो आहे। पर उन जदोजहद जो जेको पस मंज़र आहे, जेको बैकग्राउंड आहे, उहो यकीनन अवामी तहरीक जे तरफ़ां पाणी जे मसइले ते जेके जदोजहदूं कयूं आहिनि, उन जो हिकिड़ो तसलसल आहे, पस मंज़र आहे। जेको रसूल बख्श फलीह साहिबु जेको पाणी जे मसइले ते जेको डॉक्यूमेंट कयो, जेका जंग कई, जेको तमामु वॾे क़िस्म जो हिकिड़े क़िस्म जी तव्हां सम्झो त तारीख़ी तौर ते वेड़ कई, उन जो तसलसल आहे जो अॼु सिंध जो बचो ऐं हर तबिके फ़िक्र जो माण्हू जेको आहे उहो पाणी जे मसइले ते वड़े थो। उन में सिंधी मज़दूर तहरीक जो बि तमामु वॾो किरदारु आहे। ऐं पर हिन पाणी जे खोट जे करे जेके असर थियनि था उहे तमामु ख़तरनाक आहिनि। ज़मीनूं न हूंदियूं, फसल न थींदा, फसल न हूंदा त कारखाना न हलंदा त बहितर ई मज़दूर जेको उहो पीड़िबो, तकलीफ़ में हूंदो। इन जे करे बनियूं न हूंदियूं, गाह जूं मशीनूं न हलंदियूं, दुकान न हलंदा त तमामु घणी तकलीफ़ थींदी। सनतूं घटियूं आहिनि, सनती मज़दूर न आहिनि, पर असां वटि दिहाड़ी वारा मज़दूर आहिनि जेके गाॾनि ते कमु कनि था, राज़ा आहिनि, जॻहियूं ठाहिनि
था, दुकाननि ते होटलुनि ते गैरेजुनि ते मज़दूर कमु कनि था, उहे बि तमामु वॾी तकलीफ़ में आहिनि। तव्हां ॾिसो हिकिड़ो मज़दूर जेको वॾी बिल्डिंग ठाहे थो, हिकिड़े माण्हू खे आसाइश हिकिड़ो आराम ॾिए थो, उहो सुबुह मां 9 वॻे खां वठी 5 वॻे ताईं सख़्तु गर्मी हुजे, तमामु घणो सीउ हुजे, रोज़े में हर तकलीफ़ में हू पंहिंजो कमु करे थो, पोरियो करे थो ऐं पघर वाए बि हू हिकिड़ी बिल्डिंग ॾिए थो। पर हुनखे छा थो मिले? सॼे ॾींहं जी दिहाड़ी 1000 हिन दौर में मिले थी, वधि खां वधि, न त 800 रुपया बि हुनखे मिले थी। हुनखे मानी बि कोन थी मिले, हू बुख में कमु करे थो। तव्हां यकीन कयो हिन 1000 रुपये वारे दौर में छा थो थिए? हू घर पहुचंदे पहुचंदे पैसा सामान जेको वठंदे हू कंगाल थी वञे थो ऐं सो बि हुनखे कॾहिं दिहाड़ी लॻे थी, कॾहिं कोन थी लॻे। त अहिड़ी कसम फरसी, अहिड़ी फाका कशी वारी ज़िंदगी में मज़दूर खे अञा वधीक मज़बूत थियणो पवंदो, अञा वधीक जदोजहद करणी पवंदी। अवामी तरीक़े दोस्तनि खे, सिंधी मज़दूर तरीक़े दोस्तनि खे अञा वधीक कमु करणो पवंदो। जीअं सिंध जीअं नतीजो। मजदूर जो लीडर, मजदूर जो लीडर, मेहरान जो लीडर, मेहरान जो लीडर, मेहरान जो लीडर, हो दम दमादम, हो दम दमादम, हो जिए जिए, हो जिए जिए, हो नारे नारे, हो नारे नारे। दोस्तों, साथियों, साईं रज़ाक जाजो साहब, साईं गिरोही साहब, मिठा खान साहब ऐं ॿिया मुंहिंजा ठटे जा तमामु सीनियर दोस्त, जीअं सिंध ऐं जीअं मुंहिंजो क़ाइद जनाब रसूल बख्श अली जो ऐं जीअं उनजो फ़िक्र। अॼु जेका नई पार्टी आई आहे, आउं उनखे मुबारक ॾींदुसि इन उमेद सां त हिते ठटे ज़िले जे अंदरि हींअर तमामु सख़्तु ज़रूरत आहे मज़दूर तरीक़े खे ऐं मज़दूर तरीक़े जे कम जी ऐं मज़दूर तरीक़े खे फ़ाल करण जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। जेकॾहिं मज़दूर तरीक़े ते फ़ाल हुजे हा ऐं मज़दूर तरीक़े में को बि डप, को बि ड्रा कुझु बि न हूंदो आहे ऐं मज़दूर तरीक़े कंहिं बि वॾेरे जी वंगारू न हूंदी आहे। जेकॾहिं मज़दूर तरीक़े ते मज़बूत हुजे हा त अॼु इहे ॿाहिरां MPA MNA हिते न अचनि हा ऐं उनजी सख़्तु मुखालफ़त कनि हा ऐं मज़दूर तरीक़े जेकॾहिं हिते मज़बूत हुजे हा त। पर वक़्तु ऐं हालतुनि आम तौर ते ऐं ख़ासि तौर ते सिंध जे मज़दूरनि खे हिन जाइ ते बीहारियो आहे। हिननि गदारनि समूरा कारखाना बंदि कराए छॾिया आहिनि ऐं समूरी फैक्ट्रियूं बंदि कराए छॾियूं। बंदि कराइण खां पोइ समूरनि कारखाननि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। इलाही शुगर मिलूं बंदि थी वियूं आहिनि। अॼु इन्हनि ते बि ॻाल्हाइबो ऐं अॼु मुख़्तसिर योमे में ते ॻाल्हायूं था। योमे में ते सभु दोस्त ॻाल्हाए विया आहिनि। योमे में हिकिड़ो असांजो मज़दूरनि जो हिकिड़ो आलमी ऐं अज़ीम ॾींहुं आहे जंहिंमें असांजा हज़ारे मज़दूर शिकागो जे शहर में फटिया ऐं शहीद थिया ऐं पंहिंजी कमीसुनि खे रत हणी ऐं रेटो झंडो खणी ऐं चयो आलमी साम्राज तूं होशियार थी, असीं सॼी दुनिया जे मज़दूरनि खे गॾु कंदासीं ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असां सां ड्यूटी जेका 18 कलाक आहे उन्हनि मां 8 कलाक कई वञे। पोइ आलमी साम्राज खे अमरीकी सरमाएदार खे हटड़ो पियो ऐं उन ॾींहं खां वठी उहा ड्यूटी 8 कलाक थी, जंहिंमें उन ते अमल हिते हिन असांजे मुल्क में बि थियो। पर हितां जो गदार वॾेरो ऐं गदार सरमाएदार अॼु जी हालतूं वरी ॿियूं हुननि। अॼु 12 कलाक ड्यूटी आहे त हिकिड़ो कलाक मज़दूर अॻ में निकिरे थो घरऊं ऐं ॿियो कलाक वरी 14 कलाक ड्यूटी थी वञे ऐं उनजो को बि जोड़ो न आहे। हर लेबर कोड में हिकिड़ो वॾेरो वेठो आहे, हर लेबर डिपार्टमेंट में हिकिड़ो ॾाह हलाए हिननि जो हिकिड़ो वॾेरो वेठो आहे। कंहिं बि क़िस्म जा
मसला हल नथा थियनि मज़दूरनि जा। ऐं मज़दूर पीढ़ जी इहो आहे हिते जी जेका असांजी भेण आहे, जेका मज़दूर आहे, जेका वोणनि में फुटी थी चूंडे या ॿियो जेको घरनि में कमु थी करे, उन्हनि जे लाइ को बि कंहिं बि क़िस्म जो को बि तहफ़ुज़ कोन्हे, को बि कानून कोन्हे, को कंहिं बि क़िस्म जी हुनखे सेफ्टी कान्हे का। तंहिंजे करे असीं मुतालबो था कयूं त इन्हनि असांजी जेके भेणूं आहिनि, जेके मजबूरीअ में परावनि घरनि में कमु थियूं कनि, इन्हनि जे लाइ ख़ासि कानून ठाहे ऐं ख़ासि उन्हनि जे लाइ सेफ्टी ठाही वञे ऐं उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मूं पढ़ियो आहे हैदराबाद जतो ई पढ़ियो आहे, पलीअ साहिब खे पढ़ियो आहे, सभिनी खे पढ़ियो आहे, थोरो थोरो पढ़ियो आहे। असांजो दुश्मन गैर सिंधी त आहे ई आहे, पर जेको असांजो दुश्मन ख़ासि आहे, सची पंहिंजी ईमानदारी ॻाल्हि आहे, त उहो आहे सिंध जो दलाल वॾेरो ऐं दलाल साम्राजी छाणतो। जॾहिं हैदराबाद जतो जायज़ लिखियो आहे त आऊं उन वक़्त जे सदर सां मिलुसि। सदर चयो त मूं सेक्रेटरी चई छॾियो आहे त उहा जीअं हुनखे चवंदो तीअं उहो कंदो। ऐं इहा ख़बर जॾहिं हिन दलाल वॾेरे खे पई त सभु सिंध जा वॾेरा, सभु सिंध जा सूअर गॾु थिया ऐं एहतजाज कयूं त वञूं रिटायर फौजियुनि खे ॾियो, पंजाबियुनि खे ॾियो, पनाहगीरनि खे ॾियो, पर न ॾियो त सिंधी हारियुनि खे न ॾियो। हीअ अज़ल खां वठी अॼु ताईं असांजा दुश्मन कॾहिं बि असांजा सॼण न थींदा। ख़ासि करे हीअ जेका स्ट्रगल हली आहे, वकील दारी स्ट्रगल हली आहे, जंहिंमें असीं मुसलसल हुआसीं, त हिननि में त हीअ सफ़ा वाखा थी पिया। टोटल जेको सिंध जो जेको हरामी ऐं खंज़ीर वॾेरो उन हिन स्ट्रगल में को बि हिसो न वरितो। तोड़े जो सॼी दुनिया, तोड़े जो सभिनी सिंधी माण्हुनि हिननि खे थुकूं ऐं लांतूं आयूं, पर तॾहिं बि हिननि ते कंहिं बि क़िस्म जो को बि असरु कोन पियो। रहंदो बि हीअ चवनि पिया त रस्ता ख़ाली थियणु खपनि, तकलीफ़ आहे ऐं सची पंहिंजी इंतिहाई मां ख़ुशीअ में चवंदुसि त पंजाब जो लाहौर जो वकील आयो, ॿार जो सदर हो, मूं नालो हींअर विसरियो आहे, उन चयो त बाबा सिंध जी पंजाब जी हैसियत सिंध खां सवाइ का शइ न आहे। चई त हींअर लाहौर में पंजाब में 600 रुपया लीटर पेट्रोल आहे, त 8 ॾींहं रोड बंदि कया, 600 रुपया लीटर पेट्रोल वियो आहे ऐं 300 रुपया उते पटाटा असां पंजाबी भरी आहियूं। पर तंहिंजे करे हीअ ॻाल्हि तव्हांजी भली आहे, तव्हांजी हक़तलफ़ी आहे, तव्हांजे पाणीअ ते धाड़ा आहिनि, तव्हांजी ज़मीनुनि ते धाड़ा आहिनि, असीं तव्हांजी हिमायत था कयूं। ऐं सची पची त हीअ पलीअ साहिब जो ॿिज टटल आहे, जो सराइकी जेके बि माण्हू हुआ, जेके बि तंज़ीमूं हुयूं, उनखे असीं कागज़ी चऊं या उनखे असां नुमाइंदी चऊं या उन्हनि वटि माण्हू न आहिनि, पर उहे सभु माण्हू आया ऐं उन्हनि सभिनी असांजी इख़लाक़ी हिमायत कई। ऐं सची पची त हिन 3 सूबनि मां, चइनी सूबनि मां बल्कि तव्हांजी इख़लाक़ी हिमायत थी। अख्तर जान मेंगल उतो वफ़द मोकिलियो, उन में 2 टे असांजूं भेणूं हुयूं ऐं असांजा 2 टे भाइर हुआ, उते उन्हनि ख़िताब कयो ऐं चयूं त तव्हांजे हिन सिंध जे जदोजहद खे असांजो सुर्ख सलाम आहे। हू ॿियो जेको आहे बलोच जेको वज़ीर आला थियो, उन वफ़द मोकिलियो, सभिनी वफ़द मोकिलिया, पश्तूननि जो वफ़द आयो, उन्हनि असांजे जदोजहद खे सलाम कयो ऐं असांजे जदोजहद खे सारायो। वॾी ॻाल्हि त अली अहमद कुर्द प्रेस कॉन्फ्रेंस करे सिंधी माण्हुनि खे मुबारकूं ॾिनियूं त अव्हांखे मुबारकूं हुजनि। ऐं मूं सिंधी क़ौम जहिड़ी जदोजहद थी त हिन मुल्क में घटि में घटि कान ॾिठिया, अव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं अभी कामयाबु थिया आहियो ऐं कामयाबियूं तव्हांजा कदम चुमंदी। इहे लफ़्ज़ मूं अली अहमद कुर्द जा पढ़िया। असांजूं कोर्टूं सफ़ाई कमज़ोर हुयूं ऐं हीअ 6वीं आइनी तरमीम जंहिं ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जो लाडलो जेको चए पियो त हीअ केनालनि जी मंज़ूरी जेका थी आहे, पर मां त इन 6वीं आइनी तरमीम में मसरूफ़। अरे 6वीं आइनी तरमीम में जो कारो मुंहुं
तव्हांजो 26 मीटर में माण्हू जो आख़िरी सहारो माण्हू जज वटि ईंदा हाणे जज थींदा तव्हांजा कमदार पोइ इंसाफ़ किथां मिलंदो तव्हां जमूरत पसंदि हो तव्हां नफ़रत जा बि लाइक़ न आहियो पीका ऑर्डिनेंस जेको जा भरी कोन सघियो उन में साफ़ जदोजहद करे साफ़ खे कंहिं हद ताईं आज़ादु करायो तव्हां पीका ऑर्डिनेंस हाणे पीका ऑर्डिनेंस तव्हां हूंदो घणा ॾींहं हूंदो महीनो 2 महीना 6 महीना साल पोइ त तव्हां साॻा थुकूं खाईंदो हुजे असांजे विच में हूंदो ऐं रोईंदो ऐं रड़ंदो त असांखे छा त असांखे जेको आहे हुकूमतूं असांखां फरिजी वियूं तव्हां बड़ा मुर्तज़ा भुटो मारायो तव्हां सिंध जा सुठा माण्हू माराया अव्हांजा जे हथनि में उन्हनि जो रत शामिल आहे अव्हांजे नस में खंज़ीर शामिल आहे ऐं खंज़ीर जो रत असीं अव्हांखे नापाक नजस सम्झूं था जेको सिंध सां गदारी कंदो उहो सिंध जो हिलाली न थींदो उहो हरामी थींदो ऐं मथियो तबिको ऐं ख़ासि करे जागीरदार तबिको सिंध जो जेको आहे सो हरामी तबिको आहे ॿी ॻाल्हि इहा कंदुसि त बेगुनाह बलजा फैक्ट्रीअ में जेके माण्हू मारिजी विया जेके MQM माराया उन्हनि जे दहशतगर्दनि माराया जेको सेठ भतो न ॾिनो सभिनी खे ख़बर हूंदी सभिनी साहिब खे ख़बर हूंदी आम माण्हूअ खे ख़बर हूंदी त किरोड़नि जे भतो उन्हनि घुरियो उहो न ॾिनो उहो केमिकल हाराए 279 मज़दूर मारायो उनजो कंहिं बि क़िस्म जो अॼु ताईं आवाज़ु न उथारियो आहे तंहिंजे करे उन्हनि जो जंहिंजो को बि वारस न आहे उन्हनि जी सिंधी मज़दूर तहरीक वारस आहे ऐं सिंधी मज़दूर तहरीक उन्हनि जे लाइ हमेशह अॼु ॾींहं खां वठी आवाज़ु उथारींदी हिते बि उथारींदी कराचीअ में बि उथारींदी हैदराबाद में बि उथारींदी त इस्लामाबाद में उथारींदा इन्हनि जी मालिकी कंदासूं ऐं इन्हनि में जेके बि दहशतगर्द जेके बि दादागीर हुआ जेके पोइ चंदा पिया कनि हिननि जे बचड़नि खे ॾाढियूं जे साड़े लानत उन्हनि साड़े ऐं वरी मकर पिया कनि हिननि जे बचड़नि खे असां चंदो ॾियो त असां पहुचायूं तंहिंजे करे हिते कंहिं बि क़िस्म जी सिंधी मज़दूर तरीक़े ते मुड़सी करे सची भॼी ईमानदारी ॻाल्हि आहे ठटे खे मां सलाम कंदो आहे ठटो सॼी सिंध जी अॻुवाणी कंदो ऐं तव्हां ॾिसिजो 4-5 सालनि जे अंदरि ठटो सॼी सिंध जी अॻुवाणी कंदो ठटे में वॾो उत्साह आहे माण्हुनि जो कल कोन्ही आहे MRD तहरीक हली आहे ऐं इन ॻाल्हि जो शाहिद आहे जेल में आसीं ही DC जेको हिन जो भेड़ियो इहो फ़ौज सां मिली माण्हुनि खे कोड़ा हणाईंदो माण्हुनि खे फटका हणाईंदो ज़ुल्म त ॾिसो उन DC खे वरी सेक्रेटरी करे छॾियो ऐं समूरियूं पघारूं हुनखे ॾेई छॾियो असां जेके जेलनि में हुआसीं सालनि जा साल असांखे त हिकिड़ो रुपयो बि तव्हां कोन ॾिनो खटियो खाए फ़क़ीर धक झले भोरड़ी ताईं ख़बर आहे तव्हांजी मुड़ुस जी असांखे ख़बर आहे जेके वॾेरा वेठा हुई घर में सुभाणे थुॾो हणी थुक हणी तव्हां कढी छॾींदा रोई वरी तव्हां सिंधी आवाज़ थींदो असां सां ज़ुल्म थी वियो आहे असां सां नाक थी वियो असां अरे लांचो पोइ बि तव्हांखे सिंधी आवाम कमु ईंदो ॿियो केर बि कोई जनरल जेके कोन ईंदव कमु तव्हांजी जेको आहे सो वॾी जेका लीडर हुई उहा बि जेको आहे सो उन्हनि ई शहीद कई ऐं उन बि सिंधी माण्हू सां धोखेबाज़ी कई सिंधी माण्हू सां इतिहाद करे फिरी वई सिंधी माण्हू जे इतिहाद में हली न सघी पाण खे अलाए छा सम्झंदी बेगुनाह मारिजी वई ऐं बेगुनाह मारिजे त मुंहुं जड़े माण्हूअ जो क़तल थिए थो ऐं FR कटाया थो ऐं गुंडनि खे सज़ा ॾियारिया थो सॼी उमिरि उन्हनि खे सज़ा आई आहे ऐं तुंहिंजी FR बि कान थी तुंहिंजो केस बि कोन हलियो तुंहिंजो बेगुनाह खून रुड़ी वियो तुंहिंजो पुटु वेठो आहे इक़्तिदार में तुंहिंजो मुड़ुसु वेठो आहे इक़्तिदार में तुंहिंजी कंहिं बि कान मालिकी कई पर वक़्तु आयो ऐं हालतूं बदिलियूं जिन माण्हुनि खे तोखे मारायो आहे असीं उन्हनि खे उबतो टंगींदासीं ऐं तुंहिंजो पलानो भले तो असांखे कुझु बि न ॾिनो आहे पर तुंहिंजो पलाद वठंदासीं हर हिकु माण्हू जेको बेवाजिबी पाकिस्तान में क़तल थियो आहे उनजो पलाद वठंदासीं जीअं सिंध जीअं मुंहिंजो क़ाइदु रखंदो